हाणिया वाक़ अपडेट कयूं पिया मटियारी में अज़ीज़ गुल ख़ैबर की रिपोर्ट मुताबिक त ख़ैबर में पब्लिक हेल्थ की नाली सबब शहर जो गंद कचरो टाउन ख़ैबर पारा 20 सालन का शहर जो कचरो पब्लिक हेल्थ के प्लाट से फिटो किया वही पियो, जेको आम मानून के अच वञ जो रस्तो है, जैं करे केतरी वबाई बीमारियों पखड़जण जो अंदेशो है, जहिड़ों के खारिश चमड़ी के बीमारियों जरासीम पखड़जण के करे ॿियूं केतरियूं विचणंदड़ बीमारियों जेके इंसान के सेहत लाइ हानिकार आहिनि। केतराई माण्हू उन्हनि में वठिजी विया आहिनि, जहिड़ों के कारे साई, पेले साई, मलेरिया, पेट जो वधंदड़ बीमारियों पिणु पैदा थियण जो खौफ़ वधी रहियो आहे। यादि रहे त ख़ैबर शहर जे शहरनि जे पीअण जे पाणी लाइ आरो प्लाट लॻायो वियो हो, जितां केतिराई शहरी उहो साफ़ ऐं मिठो पाणी वापराए रहिया आहिनि, पर उते उनजे भर में अहिड़ी हालत आहे, पाणी पीअण लाइ दिलि नथी चवे। उन खां अलावा लखनि रुपयनि जूं लॻायल मशीनुनि जी का बि सार संभाल न आहे। ताज़ो बरसाति दौरान किरियल क़ीमती वण पिणु मालिकी न थियण सबबि चोरी थी सघनि था। शहरनि पारां वास्तेदार अमलदारनि खे गुज़ारिश कई वई आहे त हिननि ख़िलाफ़ कार्रवाई करे गंद कचरो वाटर सप्लाई में फिटो करण बंदि कराए वञे। ॿी सूरत में मटियारी पब्लिक हेल्थ ऑफिस ऐं टाउन कमेटी ख़ैबर जे ख़िलाफ़ संदसि ऑफिसनि जे अॻियां एहतिजाज कयो वेंदो।